من لساني يفقهوا قولي سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. قال الله تبارك وتعالى في شان حبيبه الكريم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. الحمد لله الحمد لله الذي من علينا ببعثة نبي آخر الزمان والصلاة والسلام على نبيه ونبينا سيدنا محمد سيد الإنس والجان وعلى آله وأصحابه إلى يوم الميزان. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولو أنهم إذ ظلموا أنفسهم جاءوك فاستغفروا الله واستغفر لهم الرسول لوجدوا الله توابا رحيما. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. بلالو نیاسری جماعت ملی کری صلاة شریف پڑھائے صلی اللہ علیہ یا رسول اللہ. یہ تھوڑا آجی دلی گھٹ کرائی عزت نہیں احترام جی قابل پیارا مسلمان بھائیرو عزیز دوستو، ہر سال وانگر ہن سال بھی ہنئی مسجد میں محترم سائیں امان اللہ داہری استاد بشیر احمد داہری ان جے بھائرن خاندان وارن جے طرفاں نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جے اچن جی خوشی ملائی دیا.
मुख्तसर डेमला प्रोग्राम हुआ थोड़ी घणियों नातूं ऐं कुछ वक्त जे लाइ तकरीर है उन खां बाद में दुआ थींदी आहे ऐं अवां सभिनि असांखे लंगर खारायो वेंदो आहे। मां बि घणो टाइम अवां जो न वठंदुसि थोड़े टाइम में कुछ ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में पेश करे अवां खां इजाज़त वठबी कुरान शरीफ मां जेके प्यारा अल्फाज मूं पढ़िया उन्हनि में अल्लाह जल जलालुहु मोमिनन के जेके गुनाहगार उन्हनि खे माफ़ी जो हिकिड़ो तरीक़ो दस्यो आहे। ईमान जी हिकिड़ी निशानी इहा आहे त हतल इम्कान मोमिन मुसलमान कोशिश कंदो आहे त मूंखां गुनाह न थिए बचण जी कंदो आहे गुनाह खां बचण जो पासे थियण जो तरीक़ो इख्तियार कंदो आहे पर इंसान असांजो अक़ीदो आहे त नबी मासूम आहिनि अंबिया जेके अल्लाह जा आहिनि उन्हनि खां कहिड़े बि क़िस्म जो गुनाह न थींदो। बाक़ी इंसान खां गुनाह मुमकिन आहे। हाणे जेकॾहिं कंहिंखां गुनाह थी वञे अल्लाह जल जलालुहु क़ुरान मजीद में उन जी माफ़ी जो हिकिड़ो तरीक़ो दस्यो आहे। अल्लाह से छा फरमायो कलाम पाक में अल्लाह से फरमायो त वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊ जेकॾहिं इन्हनि पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म कयो आहे त ए मदीने जा साईं तुंहिंजे दरबार में अचनि। अरबी ज़ुबान में गुनाह जी लफ़्ज़ इस्तेमाल थींदो आहे नफ़्स ते ज़ुल्म करण। असांजी सिंधी ज़ुबान में भी कुछ चमड़ियूं आहिनि ऐं सुलझल माण्हू पढ़ियल लिखियल माण्हू केरु गुनाह कंदो त ईअं डायरेक्ट गुनाह जो नालो न खणंदो। कंहिं कचहरी में वेही कंहिं औताक ते वेही कंहिं माण्हूअ में को गुनाह वा शराब नोशी थो करे ज़िनाकारी थो करे त सुलझल माण्हू ईअं कोन चवंदो त फलाणो ज़ानी आहे फलाणो शराबी आहे फलाणे में ही गुनाह वा बल्कि सुलझल माण्हू चवंदो यार फलाणो गुनाहगार आहे बदकारी में मुब्तला वा कुधनि कमनि में आहे। इहो सब्र करण ऐं गुनाह खे ढकण इहो अल्लाह जी सुन्नत मुबारक आहे। जीअं क़ुरान में अल्लाह से चयो जेके माण्हू पंहिंजे जाननि ते ज़ुल्म था कनि ॿियनि लफ़्ज़नि में अल्लाह गुनाह खे जाननि ते ज़ुल्म करार ॾिनो छो त जेके बि गुनाह आहिनि अगर गोरो फिक्र कयो वञे त उहे जान ते ज़ुल्म आहे। शराब खे वठो शराब पीअण बि गुनाह वा पर इहो बि जान ते ज़ुल्म आहे। ज़िना बि गुनाह वा इहो बि जान ते ज़ुल्म आहे। गिला करण बि गुनाह वा वो गिला खोर माण्हूअ जी आदत थी वेंदी आहे सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदो आहे फलाणो अहिड़ो आहे फलाणो अहिड़ो आहे फलाणे में ही ऐब आहे फलाणे में ही ऐब आहे उन जे करे उनखे घणी ॻाल्हाइण जी आदत पइजी वेंदी इहो बि नफ़्स ते ज़ुल्म आहे। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा हबीब जन पंहिंजे जाननि ते ज़ुल्म कयो गुनाहनि जा अंबार उन्हनि जी ॻिचीअ में हल हाणे जेकॾहिं चाहिनि था माफ़ी वठूं ॿिए तरफ़ा माफ़ी कान मिलंदी तो मदीने जे मीर जे दर ते अचनि। सुभान अल्लाह। हाणे मां तव्हां खां हिकिड़ी शइ पुछां थो अल्लाह बामुकीम नारी में बि त ॿुधे थो अल्लाह त शाहपुर में बि ॿुधे थो अल्लाह त मोरे में बि ॿुधे थो
अल्लाह छो पियो चवी त जे गुनाहन जी माफ़ी वठणी थन त तो मदीने जे साईं जे दर मुबारक ते अचन। इन जो मतलब इहो आहे त ख़ुदा पूरी दुनिया खे इहो ॾसण थो चाहे त जे मूंखे राज़ी करणो अथव त मुंहिंजे महबूब मदीने जे साईं खे राज़ी बनायो। असांजी सुनन जो वॾो आलिम इमाम अहमद रज़ा फरमाए थो बख़ुदा खुदा का यही है दर नहीं और कोई मफर मकर। मफर माना भजन जी जा भी कान था जो गुनाह करे किथे लिखो करार वठी सघो। फरमाए थो बख़ुदा खुदा का यही है दर नहीं और कोई मफर मकर। अरे जो यहाँ पे है वही आ गया, जो यहाँ नहीं तो वहाँ नहीं। लंगर में देरा कुछ तो सुभान अल्लाह जा सदका नो तो खबर पे तो मुकी मदारी में मिला था हथ मथे खड़ी जो सुभान अल्लाह वड़ेवा हबीब तुझो शान। अल्लाह जो जे गुनाह कया थन तुझे दर ते अचन तुझे दर ते अची करी फस्तगफिरुल्लाह अल्लाह खां माफी वठन वस्तगफर लहुमुर रसूल। ऐ तू मदीने जो मीर बे इनन जे ला माफी वठी लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। इन जो नतीजो इहो निकरंदो तुम इनन जे ला माफी वठंदे अल्लाह इनन जा गुनाह माफ करे छॾींदो। अदा इन जो हिकिड़ो इहो बि मतिलबु आहे त असांजो नबी पंहिंजे मज़ार में हयात आहे तॾहिं त अल्लाह चए थो त तुंहिंजे दर ते अचनि। एॾे अज़ीम शान नबी जो मां छा शान ऐं मक़ाम बयान कयां। असांजे सिंध जो हिकिड़ो वॾो आलिम हो मौलाना गुलाम रसूल जदोई जंहिंजे ख़ुतबे खे ॿाहिराणनि वारा जदोई जो ख़ुतबो चवंदा आहिनि। उनजी हिकिड़ी नात आहे ॾाढी सुठी। फरमाए थो तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी साईं तुझे शान मथां कुर्बान नबी साईं मां घोरिया बचा जिंद जान चो नबी साईं तुझे शान मथां। अज तो भला रोटी तो कुछ पढ़ायो वॾाई न कयो। हे सरकारी मदीना जो मिलाद आहे इंशाअल्लाह पढ़ंदो मेहरबानी। यो तुझे शान मथां कुर्बान नबी साईं मां घोरिया बचा जिंद जान नबी साईं तुझे शान महबूब खुदा जो आहे अजब तो सा खास खुदा जो आहे कुर्ब। इहो तो कुर्बान चे तो न तुझे दर ते अचन महबूब खुदा जो आहे अजब तो सा खास खुदा जो आहे कुर्ब। लौला कलमा सोहे तो के लक़ब सही तो लाए जुड़िया बई जहान हथ मथे खणी जो नबी साईं तुझे शान मथां। अञा हिकिड़ी मिसरा ॿुधायां हुज़ूर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो नसीब करे व चओ सुभान अल्लाह। के तू मेराज तोखे जिस्मानी थियो सारो देह तुझो आदानी थियो तोखे सेर सुना सुबहानी थियो
हसी हुरू थियूं हैरान नबी साईं तुझे शान मथा मौला अली के तो मनो था न सभई अली जा उदार हो अली जो नालो बुधंदा हो इन मौला अली चयो जद नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिरी तौर ते वफात फरमाए विया विसाल फरमाए विया टे ॾींहं गुज़रिया असीं उते मदीने में आसीं बहरारी जो हिकिड़ो माण्हू भॻो आयो भॼंदो आयो अड़े मां तबाह थी वियुसि अड़े मां तबाह थी वियुसि मां ख़त्म थी वियुसि मां हलाक थी वियुसि मौला अली पियो चवे सिधो मदीने जे साईं जे मज़ार ते आयो ऐं हबीब खे अर्ज़ कई हबीब अल्लाह चयो आहे जे गुनाह घणा थियनि तुझे दरबार में अचन मां बहराड़ी मां पंधु करे तुझे दरबार में आयो आया हाने मुखी गुनाहन की माफी वठी दे अदा मुकीम डायरी वारो जे नबी जे मज़ार ते वञण नाजाइज़ हुजे हा शिरक हुजे हा ऐं नबी खां घुरण मना हुजे हा त हज़रत मौला अली जलेस हा अड़े परे दी शिरक तो करी नाजायज़ हराम या शे जायज़ काने पर कायनात जे मुनकिरन के मौला अली बुधायो ओ मुनकिरो अल्लाह जे दर ते वञणो सवे त अल्लाह जो दर ॿियो कोन्हे उन आराबी माना बहराड़ी वारो उन बहराड़ी वारे रुनो पारक जी सरकार जे मज़ार मुबारक मां अंदरा आवाज आयो ओ आराबी खबरान अल्लाह मुझे सदके में तुझा सब गुनाह माफ फरमाए छॾिया जब असां जो नबी हयात उन्हें मुअल्लमा आलूसी बगदादी को वडो आलिम उन जो तफसीर रूह मानी उन्हें लिखी त जने क़यामत जे करीब हजरत ईसा नबी ईंदो उन टाइम ते हजरत ईसा मिठे मोहम्मद जी सुन्नत शरीयत ते हलंदो पर सुन्नत शरीयत किताबन मां न मौलविन वटां न सिधो मदीने जे साईं जे मज़ार ते ईंदो सरकार जे मज़ार ते अची करे नबी साईं खां डायरेक्ट पुछंदो अवाते जो मतलब आ त नबी साईं पंहिंजे मज़ार में हयात आ तॾहिं त हज़रत ईसा पुछे थो असां खे घणा माण्हू चवंदा आहिनि अदा हे पाई जो ॾींहुं त नबी वफ़ात कई त ही वरी ख़ुशियूं था कयो इहो को तव्हांजो अख़लाक आहे इहो को तव्हांजो तरीक़ो आहे मां जो अबा ॾुखो करे जन जो मरी वञे असांजो नबी अॼु बि पंहिंजे मज़ार में ईअं ज़िंदा हुआ जीअं मदीने में ज़िंदा हो जीअं मके में ज़िंदा हो जीअं ताइफ़ में ज़िंदा हो पर उहे अखियूं हुजनि जेके सरकार जे सिर्फ़ रोज़े खे न पर रोज़े वारे जा बि दीदार ऐं जलवा ॾिसी अचनि तुंहिंजी झलक ॾिसी हैरान थिया हाजी थोड़ो आवाज ॾियारी सभा लागी तो 12 ॾींहं जो आवाज असां वटि ठहरा लगा पिया तुंहिंजी झलक ॾिसी हैरान थिया सुल्तान हज़ारी मान रुगो असां जो सिंध जो आलिम मुफ्ती अब्दुल गफूर हुमायूनी उन चयो तुंहिंजी ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा ज़िंदान हज़ारे मान रुगो तुंहिंजे शाही दस्तरखान मथे मेहमान हज़ारे मान रुगो पोइ उन जे कट ते ततब्बुअ ते घणनि ठाहिया हे ॿ टे मसला मूं वटि ठाही वञा ॿुधो तुंहिंजी झलक ॾिसी हैरान थिया सुल्तान हज़ारे मान रुगो ॾिसी चादर मुंह ते चहिरो ढकियल मस्तान हज़ारे मान इहे नेर तुंहिंजा मुंहिंजा जानी जिगर ॾिसी दीवान जो थी तो गुज़र शलहर के मिले अहिड़ो समर खां
अज बारी जुड़ी आखरी च जाती झलक ॾिसी आयो सबई गजली बरजन पकाई छड़ियो लोग साईं मोहम्मद अमीन न सबई तुझी झलक ॾिसी हैरान थिया सुल्तान हज़ारी मान रुगो तुझो खादिम सदा या तो जंग दर मुझी पार थई जग जा दिल पर ये सॼी दुनिया तुझी आहे सगदर पीरान हज़ारी मान रुगो मौला अली तुझे जॾहिं हज़रत अबू बकर वफ़ात पे कई नबी साईं जा घणा ख़लीफ़ान मशहूर चार असांजे सिंधीअ में चवनि चार यार कई बि ज़ोर सां चओ नबीअ जा घणा यार आहिनि चार यार आहिनि उन्हनि चइनि यारनि में पहिरियों यार हज़रत अबू बकर जॾहिं वफ़ात पे कई वफ़ात जे टाइम ते मौला अली चयो त मूंखे घुराई अली जी अबू बकर हाणे मां दुनिया तां वञण वारो आहियां वफ़ात करे वेंदुमि मुंहिंजी वफ़ात खां बाद में मुंहिंजो जनाज़ो थी वञे कफन खां बाद में जनाज़ो पढ़ी करे मूंखे मदीने जे मीर जे पाक मज़ार शरीफ़ जे दरवाज़े जे ॿाहिरां रखिजो अंदरां इजाज़त मिलेव त अंदर छॾिजो न त मूंखे जन्नतुल बकी में मुसलमाननि सां गॾु पूरजो हाणे जेकॾहिं हज़रत अबू बकर इहो चयो त अली साईं चवे सां बहरे वा अबू बकर नबी को मज़ार में ज़िंदा वाछा नबी को हयात आछा पर अबू बकर चयो त मूंखे सरकार मदीना जे मज़ार जे ॿाहिरां रखे करे जॾहिं जनाज़े जो खटोलो रखियो अल्लामा जलालुद्दीन सुयूती वॾो आलिम तो फरमाए जॾहिं नमाज़ पढ़ी हज़रत अबू बकर जे जनाज़े के सरकार जे पाक रोज़े जे ॿाहिरां रखियो त दर मुबारक पाणी खुली वियो अंदरां रोज़े मां आवाज़ आयो अदखिलुल हबीब इलल हबीब यार खे यार में मोकिलियो इन अबू बकर ग़ार में मूंखे बजहंज में सुमारियो मां वरी मज़ार में अबू बकर के पंहिंजे भर में तो सुमारिया अल्लाह साईं मौलाना अलादाद साईं वॾे जो पुराणो शागिर्दा नारो है साईं खे एहसास पियो त कुझु साईं खे ॾिसी सघिया त हीअ त कुझु हथ मथे खणी चओ न सुभान अल्लाह अंदरां रोज़े मां आवाज़ आयो दोस्त खे हेॾे मोकिलियो यार खे हेॾे मोकिलियो तॾहिं इमाम अहमद रज़ा चयो तू ज़िंदा है वल्लाह तू ज़िंदा है वल्लाह चए तो साईं खुदा जो कसम आता जिंदा आयो काम पढ़ायो चओ तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले अल्लाह मदीनो नसीब कभी अज बनारे दी दुआ आमीन त चओ ओ जरे मदीने वणो न ओ जो चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले असांजे हबीब जा सहाबी ॾिसो केॾी महबत हाणे नओं दौर आयो आहे के साहबनि ते त मां उन ॾींहुं पढ़ियो पियो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो त पोइ तव्हांखे छॾियां थो ॻाल्हियूं त घणियूं हिकिड़ो काफ़िर हो जंहिं नबी साईं जे दौर में चयो त मां नबी आहियां असांजो अक़ीदो आहे त मदीने जे साईं खां पोइ ॿियो नबी न ईंदो त ई हथ मथे खणी चयो ॿियो नबी वली ईंदा मौलवी ईंदा हाजी ईंदा मुफ्ती ईंदा फ़कीर ईंदा गौस ईंदा कुतुब ईंदा अब्दाल ईंदा पर नबी ॿियो न ईंदो उन मुसैलिम नालोस उन चयो त मां नबी आहियां सरकार मदीना
उन जे फितने के खत्म करे छॾियो वरी जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दौर आयो उन फितने वरी मुंह कढियो हज़रत अबू बकर उन सां जंग कई उन जंग में उन काफ़िर मदीने जे साईं जे हिकिड़े सहाबीअ खे बधई गिरफ्तार करे उनखे चई अच्छा ॿुधा मुंहिंजे नबी करीम मिठे मोहम्मद जे बारे में छा थो चई चईंसि अल्लाह जो रसूल आहे चई भला मुंहिंजे बारे में चईंसि मां ॿुधां ई कोन थो मां ॿुधां ई कोन थो अरबी में छा चई इन्नली सममन अन सिमाए कौली मां ॿुधां ई कोन थो चई मिठे मोहम्मद जे बारे में अल्लाह जो रसूल आहे मुंहिंजे बारे में मां ॿुधां ई कोन थो चई वरुल मुंहिंजे बारे में नथो ॿुधी बाह कटियो हिकिड़ी बाह कटियूं हाणे ॿुधा चए थो मां ॿुधां ई कोन थो वरी ॿी बाह कटियूं हाणे ॿुधा चए थो मां ॿुधां ई कोन थो वरी टंग कटियूं रान खां टंग खे कटियूं चए थो हाणे ॿुधा चए थो मां ॿुधां ई कोन थो वरी ॿी टंग कंहिं चयो सिर वेंदी चए थो हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लॻ मरा हुजनि सिर घणा वारे आवारियां शहादत मानी ऐं होड़े मदीने में उन जी मां इंतज़ार में आहे कॾहिं थो मुंहिंजो पुटु अची सॼो काफ़िलो मोटियो हे मां पुछे थी मुंहिंजो पुटु किथे आहे मुंहिंजो पुटु किथे आहे चयो अम्मा तुंहिंजो पुटु मदीने जे साईं जे नाले मुबारक जे करे शहादत जे दर्जे ते पहुतो आहे मां खे पंहिंजी औलाद प्यारी हूंदी आहे पर हीअ मां जॾहिं पुट जी शहादत जो ॿुधई रड़न ताहन कूकन पाण खे पिटण हज़रत बेटाई साईं रहमतुल्लाह अलैह तो फरमाए तूं भली ॼायूं मारूं संदियूं सालिहन महशर जे मैदान में तनी ॾाज मिलल बाक़ी ॿियनि वीचारनि ओ जागा अजाया कया अम्मा मुंहिंजो पुटु किथे आहे अम्मा तुंहिंजो पुटु शहीद थी वियो वाह जो लफ़्ज़ अरबी में चई छा थी चए लिहाज़ اليوم अर्दअतु इन ॾींहं जे करे त खीर प्यारियो हो मांसि त उहे ॾींहं कॾहिं ईंदा जॾहिं मुंहिंजो पुटु सरकार जे नाले तां क़ुर्बान थींदो अवा अहिड़ो हबीब मिलियो वो उस्ताद बशीर वारा साईं अमानुल्लाह वारा ऐं तई असीं सभु गॾिजी ही चयो त पोइ दुआ घुरूं त चइजो त ॾियो मुबारक मिलई मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया तव्हां सां केरु पुछे बाजो हाल वल मुकीम डायरी में रश लॻी पई आहे ख़ैर न आहे त पोइ चइजो ॾियो मुबारक मिलई मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर प्यार मिलंदो मूंखे आसिरो ई न हो प्यार अहिड़ो ईअं न कयो प्यार अहिड़ो मिलियो जो वञी असल देसा नबी से जो मथियूं असांखे अलाह पंहिंजो महबूब ॾिनो बुराइनि खां बचाइण जे लाइ फरमाए थो दिले रुबा देस मुंहिंजे हली आयो भाग मुंहिंजा भला छा भली आयो अगम मुंहिंजे दिल मुंहिंजे दीदुर के दीदार जो अथो हिकिड़ी जवार अहिड़ो मिलियो जो वञी प्यार मिलंदो मूंखे आसिरो ई न हो प्यार अहिड़ो मिलियो जो वञी हारे हार जे हसरत न वीचारा हार छा जा मुंहिंजो साईं ख़ुदा
अगो साईं खुद हार पाया गचिया में या दिल ते रखा हार अहड़ो मिलो जो वनी है प्यार मिल दो मुखे आसिरों ही न हो प्यार अहड़ो मिलो जो वनी खैर क्या मथे खणी चो सुभान अल्लाह सरकार जी आमद ओ जोर से मदीने वञो सरकार जी आमद दिलदार जी आमद सोने जी आमद अल्लाह एड़ा एहसान कयो एड़ो दिल भर मिलियो तवे इंशाअल्लाह बेड़ा पार थींदा ऐं उन मीलाद शरीफ मल्हाइण जूं दुनिया ऐं आखिरत में भलायूं बरकतूं मिलंदियूं अल्लाह ताला साईं वारन जी हिन कोशिश खे क़बूल करे तव्हां जे अचण खे वेहण खे क़बूल फरमाए खुदा मुंहिंजो चवण बि क़बूल करे वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हाणे हिकिड़ो अर्ज़ु वञो उथी बियो त नबी करीम ते सलात व सलाम पढ़ूं उन खां बाद में दुआ घुरूं पोइ लंगर शरीफ सां भली